बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तो, मुहर्रम शरीफ़ जे पहिरें जुमे ते मूं तव्हांजे आॾो जेके आयतूं तिलावत कयूं हुयूं, अॼु बि उहे साॻियूं आयतूं सॻोरियूं मूं अव्हांजे आॾो तिलावत कयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है शाल रब करीम मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला शल उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह, ऐं ईमान वारो तकलीफ़ ऐं मुसीबत ऐं ॾुखे वक़्त में अवां नमाज खां ऐं सब्र खां मदद वठो। याने जेकॾहिं तव्हांजे मथां को बि वक़्तु अहिड़ो इम्तिहान जो अची वञे त उन इम्तिहान वारे टाइम ते तव्हांखे सब्र करिणो आहे ऐं अल्लाह ताला जे फ़र्ज़ नमाज़ खे विसारणो न आहे। नमाज जो इन्ही जे करे ताक़ीद कयो वियो त इंसान जॾहिं मुसीबत ऐं इम्तिहान में मुब्तला थींदो आहे, उन टाइम ते हू एतिरो पंहिंजे पाण खे ॾुखायल ऐं परेशान महसूस कंदो आहे जो जीअं इंसान कंहिंजो ख़ुदा नख़ास्ता को अज़ीज़ को भाउ गुज़ारे वञे, अवां ॾिठो आहे त हू घर में मानी कोन पचाईंदा आहिनि, तड़ करणो हूंदो आहे तड़ कोन कंदो आहे, कपिड़ा मटाइणा हूंदा आहिनि कपिड़ा कोन मटाईंदो आहे, माल कख गाह जी का इंसान खे उन टाइम ते सोच ई कान हूंदी आहे, ग़म में मुसीबत में इहे समूरा कारोबार मुअत्तिल करे छॾे वेही रहंदो आहे। आहिस्ते आहिस्ते हफ़्ते 15 ॾींहंनि खां पोइ उहो माण्हू वरी पंहिंजे कारोबार सां लॻंदो आहे। अल्लाह ताला आलिमुल ग़ैब व शहादत आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त इंसान ते मुसीबत ईंदी आहे त जीअं ॿियनि कमनि कारोबारनि खे छॾे ॾींदो आहे, हताक पंहिंजे पेट जी ॻणती बुख मानी पचाइण बि छॾे ॾींदो आहे। थी सघे थो इंसान इन टाइम ते नमाज़ बि विसारे छॾे। बसि अदा हाणे ग़म में वेठा आहियूं, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन जो ताक़ीद फरमायो त बान्हा तुंहिंजे मथां केतिरी बि मुसीबत अचे, केतिरो बि इम्तिहान अचे, केतिरी बि तुंहिंजे मथां तकलीफ़ ऐं सख़्ती अचे, ॿिया कम भला विसारी त भली विसार, पर सब्र खे ई नमाज़ खे न विसारजां। जेकॾहिं इन टाइम ते तो सब्र जी दामन फिटी कई त पोइ इम्तिहान जो मतिलबु न आहे, मक़सद ई फ़ौत थी वियो। पर जे तो नमाज़ छॾे ॾिनी ऐं बहानो बनाई अबा मां ॾुखायल आहियां, हाणे कहिड़ियूं नमाज़ूं पढ़ां, अल्लाह ताला जल जलालु अमन वालू ताक़ीद फरमायो त जेकॾहिं तव्हांजे मथां को बि अहिड़ो वक़्तु अची वञे ॾुख जो तकलीफ़ जो इम्तिहान जो, त उन टाइम ते न का सब्र जी दामन छॾणी आहे न का नमाज़ छॾणी आहे। छाजे लाइ त असुल मोमिन जे उन ॾुख सूर मुसीबत उन इम्तिहान जो कारण ऐं इलाज ऐं तरक़ी इन ॿिनि शयुनि में आहे। जे सब्र कंदो त बेड़ा पार, नमाज़ पढ़ंदो त बि बेड़ा ई पार। अल्लाह ताला तॾहिं इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह, ऐ ईमान वारा तो ते तकलीफ़ अचे, मुसीबत जो वक़्तु अचे त उन टाइम ते इस्तईनु बिस्सब्र वस्सलाह, मदद घुरो अवां नमाज खां ऐं सब्र खां। अल्लाह ताला ते फरमाए तो इन्नल्लाह मअस्साबिरीन, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां सां वाइदो फरमायां थो, सब्र तव्हां कजो, नमाज़ तव्हां पढ़जो, मां अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे मदद सां गॾु तव्हां सां शामिल हाल हूंदुसि। पोइ जंहिं बहाने ते अल्लाह ताला जी ज़ात राज़ी थी हुन सां मदद फरमाईंदो आहे ऐं हुन सां गॾु थी पवंदो आहे त पोइ उन माने खे उन मुसीबत जो को अहसास ई न थींदो आहे। अल्लाह ताला जे नमाज़ में रब्बुल आलमीन जे आॾो इबादत जे टाइम ते बीहण में इंसान खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ग़म विसरणु खपनि, छो त तव्हांखे ख़बर आहे त नमाज़ फ़र्ज़ आहे, पर नमाज़ में वरी अलहम्द पढ़णु बि फ़र्ज़ आहे। नमाज़ चओ फ़र्ज़ आहे, नमाज़
त नमाज़ में अलहम्द पढ़ण बि अलहम्द में छा चवंदा आहियो? दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बानो जंहिं वक़्त में नमाज़ में बीहंदो आहे अल्लाह ताला जे दरबार में कंदो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात फरमायो आहे त बानो जॾहिं निमाज़ में बीहंदो आहे अलहम्द पढ़ंदो आहे त बानो पंहिंजे अलहम्द खे इबादत खे टे हिसा कंदो आहे। टे हिसा। घणा हिसा? हिकिड़े हिसे में अल्लाह जो हम्द कंदो आहे अल्हम्दुलिल्लाह सभई तारीफ़ अल्लाह जे लाइ रब्बिल आलमीन जेको सभिनी जहाननि जो पालनहार आहे अर्रहमानिर रहीम जेको निहायत बाझारो ऐं महिरबान आहे मालिक यौमिद्दीन जेको जज़ा ऐं सज़ा आख़िरत वारे ॾिहाड़े क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे अलहम्द में पहिरों हिसो मां अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे। वरी ॿिए हिसे में अॻिते थो चवे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अल्लाह जे हम्द करण खां बाद में बानो पंहिंजे बुद्धा खे पंहिंजे मतिलब खे पंहिंजे दुआ खे ख़ुदा जी दरबार में पेश कंदो आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। या इलाहुल आलमीन मां तुंहिंजी इबादत थो कयां ॿिए जी इबादत कोन कंदुसि व इय्याका नस्तईन ऐं जे मदद वठां थो त बि तो रब करीम जी ज़ात खां हे जेकॾहिं मुंहिंजे मथां का मुसीबत अची वई आहे इन मुसीबत खे को बि कोन टारींदो जे टारींदे त मुंहिंजा मौला तूं ई टारींदे। इय्याका नअबुदु ख़ासि तुंहिंजी बात कयां थो व इय्याका नस्तईन ऐं तोखां ई मदद घुरां थो। यानी जेकॾहिं मुंहिंजे मथां इम्तिहान आहे तकलीफ़ आहे मुसीबत आहे ॾुख आहे कंहिं बि क़िस्म जी का परेशानी आहे त मां कंहिंजे दर ते वञा या इलाहुल आलमीन हाणे तो तकलीफ़ ॾिनी इम्तिहान ॾिनो मां मुसलो विछाए तुंहिंजे आॾो तोखे चवां थो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। या अल्लाह तुंहिंजी मदद खपे या अल्लाह तुंहिंजी महिरबानी खपे या अल्लाह इबादत बि तुंहिंजी थो कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त निमाज़ में हिकिड़ो हिसो मुंहिंजे हम्द जो ॿियो हिसो बान्हे वरी मां अल्लाह तबारक व तआला जे आॾो पंहिंजो सुवाल पेश करे मुद्दा पेश कई त या इलाहुल आलमीन ॿियो मुंहिंजो केर बि मददगार कोन्हे इबादत बि तुंहिंजी आहे त मदद बि तूं फरमाए। हाणे वरी आख़िरी हिसो दुरूद पढ़ अर्ज़ कयां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे पोइ टे नंबर में बानो चवंदो आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। या अल्लाह इम्तिहान तुंहिंजो सॼो सारो मुंहिंजे मथां जेको ॾुखियो वक़्तु आयो आहे सो तुंहिंजे तरफ़ां आयो आहे हम्द तुंहिंजो कयो अथमि इबादत तुंहिंजी थो कयां। अल्लाह साईं मदद बि तोखां थो घुरां। हाणे आख़िरी ॻाल्हि तोखां पुछां थो जेका टीं ॻाल्हि आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे बानो मूंखे चवंदो आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम या इलाहुल आलमीन मूंखे सही वाट ते हलाए। छा ते हलाए? सिधे रस्ते ते हलाए। हाणे सिधो रस्तो कहिड़ो आहे? अबा मस्जिद में आया हो वुज़ू कयो अथव सुबुह ग़रीबाणे हाल सारू कपिड़ा धोता हूंदव तड़ कयो हूंदव सुरमो पातो खुशबू लॻाया को बि मतिलबु शाहपुर वञण जो कोन्हे नियत इरादो कहिड़ो आहे त अल्लाह जे घर में निमाज़ पढ़ी ईंदासीं। हिते बि ख़ुदा कारण वेठा आहियो मुंहुं बि काबे ॾे आहे वुज़ू सां बि आहियो रब जे इबादत जे लाइ। हाणे मूंखे ॿुधायो त इन खां वधीक ॿियो रस्तो सिधो कहिड़ो आहे छा? सिधे रस्ते ते त आहियो सही वाट ते आहियो
घरां सुठो इरादो कयो, वज़ू लाइ आया हो, नमाज़ पढ़ो था, मस्जिद में वेठा हो, काबे में मुंहुं आहे, सिधी वाट आहे, पर हिते बि चवीं थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम, मुंहिंजा मौला असांखे सही वाट ते हला। सही वाट कहिड़ी? इहा जेका नमाज़ आहे, चओ अल्हम्दुलिल्लाह। मस्जिद में अचणु, चओ अल्हम्दुलिल्लाह। खुदा खे सजदो करणु, चओ अल्हम्दुलिल्लाह। हा, इहा सही वाट आहे, नमाज़ सही वाट आहे, रस्तो सही वाट आहे, अल्लाह जे ज़ात जे ॾाढो झुकणु सही वाट आहे, मस्जिद में अचणु सजदो करणु खुदा खे सही वाट आहे। पर यार इहे त करी पियो, पोइ और ॿियो छा थो घुरी? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए नमाज़ सुठी आहे, अल्लाह खे सजदो करणु तमामु भलो आहे, मस्जिद खे आबाद करणु। इन्नमा यामुरु मसाजिदल्लाह मन आमन बिल्लाह। मस्जिदूं उहे आबाद कंदा आहिनि जंहिंजो अल्लाह ते ईमान हूंदो आहे। अवां मस्जिद में आया हो, आबाद कई अथव, ईमान वारा हो, पर सही वाट अञा बि आहे। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, या अल्लाह ही सभई भला कम, पर सही वाट कहिड़ी आहे? अल्लाह ताला खां असां पुछूं था, अल्लाह ताला खे अर्ज़ कयूं था, या अल्लाह सही वाट उहा ॾेखार, उन्हनि बांधन वारी ॾेखार जन बांधन जे मथां तूं राज़ी आहीं। सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम। बिठाई साहब तरी त फरमायो न त रोज़ा ऐं नमाज़ूं ई पुण चङा कम। कौन था समझो? रोज़ा, नमाज़ूं, सजदा ई पुण चङा कम, भला कम आहिनि। असांजा वरी माण्हू छा चवंदा आहिनि बरहाड़ी जा, अबा भिटाई कोन चओ त रोज़ा नमाज़ूं ई पुण चङा कम, माना नमाज़ का मस मिड़ई। चाचा अल्लाह जो वली थो चवे त चङो कम आहे। भिटाई साहब छा थो फरमाए त नमाज़ रोज़ो चङो कम कबो या छॾे ॾिबो? लटो बि चङो खपई, सुवारी बि चङी खपई, घर बि चङो खपई, मानी खाइण लाइ बि चङी खपई। उते त कॾहिं कोन चयो थी त लटो चङो न खपे, मानी चङी न खपे। खाधे पीते लटे कपिड़े लाइ चङी शइ खपे। ऐं अल्लाह जो वली हुजे नमाज़ रोज़े खे चङो कमु चवे, तुंहिंजे ख़्याल में इहो मिड़ई खैर आहे? न, शाह साहब फरमाए थो रोज़ा ऐं नमाज़ूं ई पुण चङा कम, इहे करणा ज़रूर आहिनि, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसी प्रीअ खे, जंहिंसां रब मिलंदुई, ख़ुदा राज़ी थींदुई, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो तो ते करम थींदो, उहा का अञा ॿी शइ आहे। उहो मन मुल्क परे आहे। उहो कहिड़ो आहे? उन्ही जे लाइ बि अल्लाह ताला असांखे क़ुरान पाक जे अलहम्द जे आख़िर में सेखारे छॾियो आहे। मां थोरी वज़ाहत कयां, तोखे ख़बर पइजी वञे। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ पढ़ंदो वञे। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। छा चवंदो आहे? सिरातल लज़ीना, या अल्लाह असांखे वाट ॾेखार, अल्लज़ीना उन्हनि जी वाट ॾेखार, पर चओ चओ कंहिंजी? कंहिंजी? सिरातल लज़ीना, वाट ॾेखार उन्हनि जी अनअमत अलैहिम, या अल्लाह जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे, जंहिंजे मथां तुंहिंजी 200 एकड़ ज़मीन आहे, इहा नेमत आहे। अल्लाह थो चवे न, इहा कलर थी वेंदई, दरियाव सुकी वेंदो, पाणी कोन लभंदी, टके विकिणंदे। आहे या न आहे? अदा दाऊं पिया कयूं, या अल्लाह साईं असां ते ॾुकार आहे, पाणी दरिया में कोन्हे, ॾुकर त विधो पाण असां। अल्लाह से शल रहम करे। अबा अल्लाह ताला जल जलालू अमन वालू खां रहम फज़ल घुर्जे। मुल्क में पाणी कोन्हे, मुल्क में फसल कोन्हे, मुल्क में मुसीबत लगी पई आहे, बुख था मरूं, जिथे असांजो 16 आना फसल हो उते 4 आना भी नाहे। ख़बर पई थी त छो नाहे? कहिड़ो सबब आहे जो पाणी ख़ुदा ताला सुकाए छॾियो आहे? ओ मुंहिंजा अदा, अॼु त पाणी सुको आहे दरियाहनि जो, पर मता को अहिड़ो वक़्तु अचई ख़ुदा खां डिरजा जो, रोई रोई अखियुनि जो न पाणी सुकाए छॾे।
अहिड़ो वक़्त खां पनाह घुर रब करीम जे ज़ात बाबरकात खां। रब चवंदो आहे मींहं बि मुंहिंजे हथ में त दरिया बि मुंहिंजे हथ में। हदीस आहे रसूलुल्लाह जी, नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा आहिनि जॾहिं मुल्क में ज़िना घणी थींदी आहे त मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुल्क में बारिश वसाइण बंदि करे छॾींदो आहियां। अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो त रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे जॾहिं माण्हू व्याज खाइण शुरू कंदा आहिनि, व्याज खोरी वधी वेंदी आहे, अल्लाह ताला जो हबीब फरमाए थो त रब चवंदो आहे त मां मुल्क में ओचिता मौत पैदा कंदो आहियां। सुबह वेठो हो, शाम मरी पियो, शाम चङो भलो मंझंदि मरी वियो, राति जो जेरो सुतो, सुबुह जो लाश निकितो। इहे रोज़ानो लाश पिया निकिरनि छो? अल्लाह जो हबीब फरमाए थो त बारिश इन्ही जे करे बंदि कंदो आहियां जो ज़िना घणी थींदी आहे। मुल्क में मौत घणा इन्ही जे करे थींदा आहिनि जो व्याज खोरी घणी थींदी आहे। अल्लाह ताला असांजे मुस्लमाननि खे, असांखे सभिनी खे ख़ुदा ज़िना खां, व्याज खां पनाह ॾे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो आहे मुंहिंजा बाना मूंखां घुर सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, या अल्लाह असांखे उहा वाट ॾेखार उन्हनि जी जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत आहे। जंहिंजे मथां तुंहिंजी ॿनी नेमत नाहे, बंगलो नेमत नाहे, कार मोटर बंगलो या नेमत नाहे जंहिंजो अल्लाह क़ुरान में ज़िक्र थो करे। हा, ॿिए हिसाब सां नेमतूं ज़रूर आहिनि, पर जंहिंखे ख़ुदा साराहियो आहे इहे नेमतूं न आहिनि, इहे सभु फना थी वेंदियूं। अल्लाह ताला फरमाए थो अनअमत अलैहिम, मां मुराद छा आहे अॻिते सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, या अल्लाह उन्हनि जो रस्तो ॾेखार जंहिं ते तुंहिंजी नेमत आहे। जन बाननि ते कहिड़ा? अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन। अल्लाह ताला कुरान करीम में ॿुधायो मुंहिंजी नेमत चइनि ॼणनि ते आहे, मुंहिंजी नेमत चइनि जमातुनि ते आहे। मां रब करीम चइनि टोलनि खां राज़ी आहियां। या अल्लाह उहे कहिड़ा? अल्लाह ताला फरमाए थो मिनन नबिय्यीन, पहिरीं पहिरीं जमात आहे मुंहिंजे प्यारनि नबियनि जी, व सिद्दीकीन ॿी जमात आहे सिद्दीकनि जी, व शुहदा ऐं टीं जमात आहे शहीदनि जी, व सालिहीन चौथी जमात आहे वलियनि जी। हाणे निमाज़ में तूं बीठो ऐं चवीं तो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, या अल्लाह मां तुंहिंजे दरबार में आयो आहियां, निमाज़ तुंहिंजे लाइ, हम्द तुंहिंजे लाइ, सजदो तुंहिंजे लाइ, रुकू तुंहिंजे लाइ, इबादत तुंहिंजे लाइ, सभु कुझु तुंहिंजे लाइ। इन जे सदके मौला मूंखे नबियनि जो रस्तो ॾेखार, सिद्दीकनि जो रस्तो ॾेखार, शहीदनि जो रस्तो ॾेखार, वलियनि जो रस्तो ॾेखार। हर बानो, हर इंसान, हर मुसलमान जॾहिं बि रब्बुल आलमीन जे दरबार में ईंदो आहे अलहम्द पढ़ंदो आहे त इहा दुआ घुरंदो आहे सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, या अल्लाह नबियनि जो रस्तो ॾेखार, सिद्दीकनि जो रस्तो ॾेखार, शहीदनि जो रस्तो ॾेखार, सालिहनि वलियनि बाननि जो रस्तो ॾेखार। अल्लाह ताला अॻिते तो चओ बाना अञा चओ गैरल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, या इलाहुल आलमीन मूंखे उन्हनि जो रस्तो न ॾेखारजां जेके राह खां थड़ी विया, गुमराह थी विया, तो रब करीम खां बेखबर बणिजी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे बाना इहो इरादो नियत करे जॾहिं मां रब करीम खां दुआ घुरंदो आहियां तुंहिंजूं सभई मुसीबतूं मां टारे छॾींदो आहियां।